मीरपुर ख़ास में रिपोर्ट करे हुआ शहबाज़ अली लगारी। सिंध के सूबाई मुतसिब के सलाहकार मोहम्मद नसीर जमाली अॼु ॾींहुं डिप्टी कमिश्नर ऑफिस मीरपुर ख़ास में अवामी मसइलनि जे लाइ हिकु खुलियल कचहरी मुनक़िद कई। खुलियल कचहरी में मीरपुर ख़ास के शहरियुनि आबपाशी खाते जे अमलदारनि पारां फ़ैसिले की पोख लाइ पानी के अदम फ़राहमी की शिकायत, तालीम खाते में माज़ूर कोटा तहत भर्तियुनि खां पोइ पघारुनि की अदम अदायगी, रिहायशी इलाक़नि में गैर कानूनी LPG सिलेंडर की दुकाननि के हटाइण, पुलिस की नाइंसाफ़ी, रेवेन्यू पारां जाली ज़मीन जा दस्तावेज़ जारी करण, म्यूनिसिपल कॉर्पोरेशन पारां पानी की फराहमी की लाइनुनि में तरक़ियाती कमनि में देर करण, फसलुनि लाइ पानी की फराहमी में देर, सीड फार्म हमीदपुर कॉलोनी में सफ़ाई की खोट, कब्रिस्तान में रोशनी की खोट, म्यूनिसिपल कॉर्पोरेशन के मुलाज़िमनि की पघारुनि की अदम अदायगी, माज़ूर कोटा तहत सरकारी खातन में मुलाज़मत ते अमल दरामद, लाॻापियल इदारनि के रिहायशी इलाक़नि में मेहुनि जा वाड़ा हटाइण लाइ पाबंद करण, बेनज़ीर हारी कार्ड स्कीम तहत नंढनि हारियुनि जी दरख़्वास्तुनि ते फ़ौरी कार्रवाई करण, पानी की फराहमी की स्कीमुनि तहत आवाम के पानी फराहम करण, शहर में ट्रैफिक के मसइलनि के हल करण ऐं गैर कानूनी तजावुज़ात के ख़त्म करण लाइ लाॻापियल इदारनि के पाबंद करण, रेवेन्यू अमलदारनि तपेदारनि पारां फ़ौती खाता तब्दील करण, शहरुनि लाइ पब्लिक पार्क के बेहतर बनाइण ऐं महमूदाबाद रोड जे तामीर लाइ लाॻापियल इदारनि के पाबंद करण जूं शिकायतूं ऐं दरख़्वास्तूं जमा करायूं वयूं, जंहिं ते लाॻापियल इदारनि के मौक़े ते ई माण्हुनि जे मसइलनि के हल करण जूं हिदायतूं जारी कयूं वयूं। और मौक़े ते सलाहकार चीफ मुतसिब सिंध मोहम्मद नसीर जमाली मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त चीफ मुतसिब सिंध सुहेल अहमद राजपूत जे ख़ासि हिदायतुनि ते हर ज़िले में खुलियल